हो गया। ये शेर खान जी मार न पर हल्कड़ो नाश्तो कराए तो माई नाश्तो ये अञा भी न सुधरे न एड़ा सटकारी दोसा है एड़ा सटकारी दोसा है ये पांचे पेरन ते भी पी न सकदे जी हाणे हेठ पयो है और उन जे पुठियो हुयो ये जे पुठियो वञा लेके भी सबक सिखाया बिरंदो उती उती बिड़ मुसान को बिड़ जी शराफत जो ता नाजायज फायदो तो ये सजता बस मेरा कर लो बस घड़ी थी था उठड़े सचला उठ पांच पेरन ते पी रखा उठ वडेरे जे गाड़ी तोड़ दे ल भी पांच पेरन ते भी गाल बुध वनी पांचे ये जान कंगार के बुधाए जाए तेरे घर में निकले न तो पान सा गन चार कांति भी गडु खड़ी निकले ये भी बुधाए जाए तो गिद्दड़ जी 100 साल की जिंदगी खा सिंह जी एक ॾींहं जी जिंदगी बेहतर है 100 गिद्दड़ मिली करे भी खुले सिंह जो शिकार न था करे सकन ये हल्कड़ी नेरन कराई तो मां जादो पोक कराई तो मां बाप तुझो दुश्मन कौन आया तू अकेलो ही तो मुझे पीरिया जो सहारो है रज करे तोखे कुछ थियो न तो मां जी कोन सकंदस जिंदगी जणे खसने वाली मुझे अल्लाह जी आए बड़ी दाद वरन जी न ओ छोड़ो पापा तू एतरो वली दाद वरन का खौफ ज्यादा ही हिक धक्का सा मारे में झलते मुख तो न थंदो रोज रोज प्या बस तो कर मुखे हिते में इंदो वीदो प्या तंग कदा हाणे तो घरन में घिड़ी प्यान घरन में अबू होता इज्जत वारन के लाल पुली मरण जो मकाम पुली मरण जो वलीदाद और असांजे अची घर में खिलिया आहिनि या असांजी पुस्तली आहे बा जे करे तूं मूंखे न रोक त मां उन्हनि खां पंहिंजी बेस्तीअ जो पलाद वठण जेतिरी सख रखां थो तो कुझु बि न कर ऐं नई मुंह परा लठ बाठो करे विढ़ो नथा सिर्फ़ तूं चुप करे पंहिंजो घर वठी वेही रहो वलीदाद वारन सां दुश्मनी विहाइण जी ज़रूरत कान्हे नहीं हुननि जे दुश्मननि सां साथ ॾियण जी ज़रूरत आहे बाबा जेकॾहिं कुझु बि न कयोसीं त इहे पादर असांखे रोज़ लॻंदा वारो कर खण बंदूक वञी वटे मुड़ुस लेटाए अच बाक़ी रहियो जेल अड़े अछी ॾाड़ीअ में उन जी बि का मूंखे ज़ियारत कराए पूछ करे तुझा हथ साफ हो जना न तो वल्ले वारन के घर में खेड़ जी एड़ी तो सजा दिया अगे चकर पाजी भेड़ जो संग दई पाजी जान छड़ रहा हूं आई हिन वक्त पाजी साल खता करे उन जो संग दे ना संग रब्बी मां मजबूर है
भले साईं ते फैसले करण खां पोइ अगराई तो तरफ़ खां थियल हुई तो तरफ़ खां वाह वाह कुछ ही कोन सकियुसि ठीक आहे बाबा ठीक आहे तो नथो मिलां मां जब्बल शेर खान सां ॾिसां ॾिसां त वली दाद वारा तोखे कहिड़ियूं था पगड़ियूं न फिराइनि जानू कॾहिं वियो तुंहिंजो जिन शेर खान जे बजाए हाणे पंहिंजा हमरा धकी कराए विधा थी बाबा साईं असांजा हमरा खे त मामूली रांदियूं आहिनि ऐं हिननि जे पलांद में आऊं शेर खान खे भाग कंदुसि शेर खान हाणे हमराहनि खे अधंबो करे छॾियो आहे ऐं तूं चए थो त इहे मामूली रोंडियूं आहिनि मोहतर साईं ओचितो वार करे विया आहिनि जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे न त शेर खान जे घर में गिरी हुनखे उते पूरो करे अचो मुड़ुस मैदान ते विढ़ंदा आहिनि कंहिंजे बि घर में गिरण जी गुस्ताखी न कजो बाक़ी शेर खान जे पोयां बाहि वारे छॾियो मुंहिंजी पूरी इजाज़त आहे तव्हांखे मुड़ुस न मरनि बाक़ी अहिड़ो कमु कजोनि जो हिते रंभू गदा भॼी वञनि ईअं ई थींदो बाबा साईं जानू जिन्ना जिन्न जंहिंजे पोयां पवंदो जा मारींदुसि या खारींदुसि दुआ मानी कॾहिं जो लॻाए छॾी आहे तूं ॿ टे गिराणी वठे मानी ठरी वेंदी बुख न है मारिया दुआ हिते ईअं ई थींदो आहे तूं मानी न खाई कंहिंखे थी ॾेखारणु चाहीं तुंहिंजी कावड़ जो साईं वॾे ते को बि असर न पवंदो मारिया मां हिते निकिरणु चाहियां थी तूं कुझु अहिड़ो कर त जीअं मां हितो निकिरी वञा ऐं बाबा खे ख़बर ई न पए ऐं मां शहर ताईं ख़ैरनि सां पहुची वञा हितां तुंहिंजो निकिरणु नामुमकिन आहे नामुमकिन खे मुमकिन बणाए जेकॾहिं मूं तोखे हितां कढी शहर मोकिलियो बि सही त छा साईं वॾो तव्हांखे शहर में छॾे ॾींदो उतां वापसि वठी ईंदो हिकु चकर मां उते पहुची वियसि त पोइ अम्मा बाबा खे पाणे मोड़ींदी ऐं उतां बाबा मूंखे वापसि नथो आणे सघे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं पंहिंजी माउ खे फोन करे हिते छो नथी घुराएसि अम्मा खे मां खामखां फोन करे परेशान नथी करणु चाहियां ऐं ॿी ॻाल्हि त अम्मा हिते मुंहिंजा कुझु बि कोन करे सघंदी अम्मा मूंखे पहिरियों ई रोकियो हुयो पर मां कोन मुड़ियसि बाबा जी दिलि रखण लाइ हली आयसि पर मूंखे कहिड़ी ख़बर त जेको इंसान मूंसां फोन ते एतिरियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदो हुयो अंदर जो एतिरो कठोर हूंदो दुआ मां कोशिशि कयां थी पर तूं इहो ॿुधा त हितां निकिरण खां पोइ तूं शहर पंधि त कान वेंदीअ को अहिड़ो माण्हू जेको तुंहिंजे चवण में हुजे ऐं किराए जी गाॾी करे अचे त पोइ मां हितां हली वञा आहे अहिड़ो माण्हू मुंहिंजो चवण बि वठंदो आहे पर इहा हक़ीक़त जॾहिं साईं वॾे खे पई त असां ॿिन्हिनि खे ज़िंदा कोन छॾींदो अल्लाह कंदो तव्हांजो नालो ई ज़ाहिर कोन थींदो हितां मां टैक्सी ते अकेली निकिरी वेंदसि ठीकु आहे मारिया मां कोशिशि कयां थी वधीक तुंहिंजो नसीब
रबो अचे करे इते पी हां त तोखे ख़बर पइजी वञे हां त भाड़ियो केर आई मुड़स केर आ पर याद रख तोखे पंहिंजे हथनि सां न मारियम त मुंहिंजो नालो बि वली दाद कान न आहे ये हला तो बतावी जी बाबा। अरे वली दाद वारा कौन छड़ी दई जिंदा कौन छड़ी दई चाचा जॾहिं न ही उन्हनि जे लाइ खॾू खोटींदो त ज़ाहिर आहे मुड़ंदा त हू बि कोन सोटा जेकॾहिं तूं मुंहिंजे लाइ हथियार नथो खणी सघीं न त तोखे न टोक करण जी बि ज़रूरत नाहे टोक कोन थो कयां तुंहिंजूं अखियूं थो खोलियां अखियूं असां विच में नफ़रत जी बस पुट बस ये वक्त ना ही झगड़ो करण जो कुछ सोचो ऐं सलाह कयो इने का पहिरीं जो वरी को नुक़सान थे इन मसले जो हल ॻोल्हियो अमा हल इहो ई आहे त हली वञी उन्हनि खां माफ़ी वठी अचूं पर जेकी न रबूअ जा कम आहिनि पोइ बि हू रबूअ मथां एतबार कोन कंदा मां उन्हनि खां माफ़ी न वठंदुसि मां जॾहिं पंहिंजे नज़रनि में उन्हनि जो ॾोही न आहियां त पोइ माफ़ी मां उन्हनि खां छो वठां अरे बाबा तूं माफ़ी न वठ हाणे हीअं कर जो बंदूक ॾे मूंखे त मां थोरी हुन वली दाद वारनि सां विहा जॾहिं हू मूंखे मारींदा खून थींदो पोइ त फ़ैसिलो थींदो न खून थियण खां पोइ फ़ैसिलो थिए उन खां पहिरियां ठाह छो नथा कयो इहा ॻाल्हि सौट खे सम्झ में नथी अचे हूअं बि सौट तुंहिंजी ॻाल्हि मञींदो आहे न मुंहिंजी राणी त पोइ इहा ॻाल्हि तूं ई सम्झाईंसि तुंहिंजे अॻियां ॻाल्हाइण ई अजायो आहे हाणे मट करे वे केतिरा चकर तोखे मूं सम्झायो आहे त असां जॾहिं पाण में ॻाल्हायूं त विच में टपो न ॾींदी कर बाबा तव्हां मुंहिंजे करे पाण में न अटको रब्बू ॼाणे रब्बूअ जो कमु हिन मोतबर मां मूं हथ पटिया अड़ी छॾे ॾियो हुनखे पंहिंजी क़िस्मत ते बाबा मौत वली वारनि जे हथ में नाहे जॾहिं न लिखियल हूंदी न त हिन घर में अची वेंदी बस यार हणी कढो असां सिधी सी न्यारी बंदूक हणी कढो असां मौला दादा तो शींहं जो शिकार त कयो आहे पर तो कॾहिं गिदड़ खे घोड़कीअ में नाहे फासायो अकेले गिदड़ खे ड्राह ॾींदे त हू पंहिंजे साथियुनि जो रुख कंदो आहे ऐं रबूअ खे छिरक ॾियारण पोयां बि मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे इन जो मक़सदु त रब्बू हाणे सूर सलण लाइ सिधो जबल रुख कंदो हा मौला दादा हाणे तव में रबूअ जूं अखियूं पूरियल हूंदियूं ऐं सिधो वञी जबल जो रुख कंदो ऐं जीअं ई ये सभु गिदड़ टोले में गॾिबा तीअं ई हली सभिनी जो कम तमाम करे छॾींदासीं अनवर हाणे तूं रबूअ ते नज़र रख त इहो को कॾहिं तो बिरड़ मां ॿाहिरि निकिरे ऐं पंहिंजे साथियुनि जो रुख करे
बेफिक्र रहो था, बेफिक्र रहो। हाणे मुंहिंजी नज़रनि खां इहो रब्बू बची कोन सघंदो। ओ त मुंहिंजी नज़र अकाबारी आहे, अकाबारी। मौला तो जाने एस ताणी न सिंह जी खल न लाहिदुम, एस ताणी न जो किशो कौन शरीतुम, कौन शरीतुम। चाचा काढे जी तैयारी आहे? शेर खान घर में वखर खुटी वियो आहे, सोचा तो शहर मां वञी वठी अचां। चाचा जानूअ खे असां डंभ ॾेई चुका आहियूं। हिनमहिल हू होश में कोन हूंदा। पलांद में त मूंखे कुछ भी कोन कंदा। थी सके थो त तव्हांखे कुछ करे विझनि। पुट जानू जे खौफ खां घर में वेंदासीं न कोन। कंदो कुछ भी कोन चाचा, पर तव्हांखे ॾिसी जानू ॾंद थड़काईंदो ज़रूर। इन्हीअ करे त चाचा चवां थो त पाण सां मोर खे गॾु वठी वञ। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त छॾियो वखर खे, अञा ॿ ॾींहं वखर थींदो। चाची मां हुननि सां जेको कमु करे आयो आहियां न, हिननि जे पाछे खां बि छिरकंदा, पर मां एहतियात तौर मोर खे चाचा सां गॾु मोकिलियां थो। अम्मा ये समझ त जानू जे साह वारी रग ते लत थी वई आहे, वरी भी मां बाबा सां गॾु आहियां। चाचा हलो त मां तव्हां ॿिन्ही खे ॻोठ जे ॿाहिरों छॾे थो अचां। 2-3 कलाकनि खां पोइ जीअं ई तव्हां ॿई मोटंदव न ॻोठ ॾे, मां तव्हांखे उते ई मिलंदुसि। ईअं सही आहे, तोखे ॾिसी हू वेझो अचण जी ज़रूरत ई कोन कंदा। पोइ जीअं तव्हांजी सलाह। त पोइ ठीकु आहे, मां हथियार खणा। हलो हलो त मां तव्हांखे अॻु भरो करे अलाह ख़ैर कंदो, बाक़ी इहो जानू पादरनि खाइण खां सवाइ मुड़ंदो ई कोन। भाॼाई घणो ई सब्र कयोसीं, पर ॿियो को चारो बि त जानूअ कोन छॾियो। नेठि मजबूर थी शेर खान इहो कदम खयो आहे। हाणे या त जानू मुड़ी वेंदो, या त अॻे खां बि वधीक छितो थी पवंदो। ख़ुदा ईमान ॾींदुसि, ख़ुदा कंदो त मुड़ी वेंदो इहो निभागो।